मदीने वाले साईं फरमायो सुनन इब्ने माजा में रिवायत हजरत मौला अली तो रिवायत है सुभान सुनो हैदर करार रिवायत फरमाए छो समेतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल मुपान मदीने वाले मीर का बुधो केर तो फरमाए मौला अली तो मदीने वाले साईं का मुंह बुधो हबीबन करीमन फरमायो तो इज़ा कानत लैलतुन निस्फ मिन शाबान फकूमू लैलहा व सूमू नहारहा जे न तवा के 15 शाबान जी रात मिली वने तो या रात जागो क़याम कयो नफल पढ़ो सुमो न जागी रात मलायो व सूमू नहारहा इने ॾींहं जो वरी नफली रोज़ो रखो सुभान अल्लाह फ़इन्न अल्लाह यंज़िलु फ़ीहा लिग़ुरूबि अश-शम्स इला समाइ दुनिया छो त 15 जी रात जीअं ईंदी आहे न एॾो सिज ओलहदे लहंदो ऐं अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही ईंदो पंहिंजी शान मुताबिक़ रब करीब थींदो पोइ अल्लाह ताला फयकूल अल्लाह पाण ऐलान कंदो रब पाण पढ़ो ॾींदो रब पाण फरमाइंदो अला मिन मुस्तगफिरिन फअगफिर लहू आहे को बख्शिश घुरण वारो तो बख्शे छॾियोसि अला मुस्तरज़िकुन फअरज़ुकहू आहे को रोज़ी घुरण वारो तो रोज़ी सां माला माल कयो अला मुब्तलन फअआफियहू आहे को बीमार आहे को परेशानियुनि में मुब्तला आहे को दर्दन वारो आहे को दुखन मारियो अचो त मां रब पल भरिया अल्लाह ताला फरमाइंदो अला कज़ा आहे को फलाणो आहे को बीमार आहे को मुश्किल वारो अचो त मां तव्हां जा हड़ई हाजतूं ज़रूरतूं पूरियूं हत्ता यतलु अल फज्र ऐसी तई पड़ा फिरंदा ऐसी तई ऐलान थींदा जैसी तई बाख फुटे रब सदे त जी चई झोली जलजे या न